आगाह कयो मांखे त वॾो वज़ीर मुराद अली शाह ठठो पहुची वियो आहे, जिते मुतासिरनि जी कैंप जो उन दौरो कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त मोबाइल मेडिकल डिस्पेंसरी हफ़्ते में हिकु भेरो ज़रूर कैंप जो दौरो करे। वॾे वज़ीर मुराद अली शाह कैंप में तरसल हिकु मुतासिर खे पंहिंजो मोबाइल फ़ोन नंबर बि ॾिनो। वॾे वज़ीर जो चवणो त मां शाम जो फ़ोन ते राब्तो करे अवां खां पुछंदुसि त राशन मिलियो या न। दोदो चांडियो खां तफ़सील मालूम कयूं था। दोदो आगाह कजो, वॾो वज़ीर ठठो, बदीन, सिजावल ऐं माफ़ कजो बदीन त न पर टनो मोहम्मद ख़ान ठठो ऐं सिजावल जो दौरो करे रहियो आहे। अॼु ठठो में उन ॿोॾ मुतासिर कैंप जो दौरो कयो आहे। हिकु ॿोॾ मुतासिर खे उन पंहिंजो फ़ोन नंबर बि ॾिनो त उन्हनि खां उहो सूरत हाल मालूम कंदो रहंदो। जी बिल्कुल, मुंहिंजो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे दौरनि ते निकितल आहे। वॾो वज़ीर ठठे पहुतो आहे। ठठे में जेका ॿोॾ मुतासिरनि जी कैंप हुई उन जो वॾो वज़ीर दौरो कयो। रिलीफ जा जेके इंतज़ाम आहिनि उनजो जाइज़ो वरितो। गॾोगॾु उते जेका डिस्पेंसरी आहे इस्पताल इलाज जे हवाले सां वॾे वज़ीर उनजो बि जेको आहे उहो दौरो कयो। वॾे वज़ीर उन दौरान पीर पठो में जेको आहे ही कैंप हुई उन ते मुतासिरनि सां मुलाक़ात कई। वॾे वज़ीर ॿुधायो त तव्हांखे राशन मिले थो या नथो मिले। जेके उते माण्हू हुया कैंपनि में उन्हनि शिकायतूं कयूं। जिन शिकायतुनि ते वॾे वज़ीर हिकिड़े ॿोॾ मुतासिर खे पंहिंजो मोबाइल नंबर ॾिनो ऐं चयो त शाम जो हू हिन सिलसिले में हिकु ॿिए हुन खां राब्तो करे पुछंदो त खेसि राशन मिलियो या न मिलियो। उन खां पोइ वॾे वज़ीर उते हिकिड़ी मेडिकल कैंप हुई, मोबाइल डिस्पेंसरी हुई, उन्हनि जो चेक कयो। हुन चयो त आउं हाणे जेको आहे डिस्पेंसरियूं जेके बि आहिनि उनजो हफ़्ते में 2 भेरा ज़रूरु चेक कंदुसि त उते डॉक्टर आहिनि या आहिनि ऐं उते मरीज़नि जो इलाजु थिए थो या नथो थिए। वॾे वज़ीर चयो त इंसान खे ख़बर पवणु खपे। ऐं ज़ाती तौर ते मुतासिर इलाइक़नि सां फ़ोन ज़रिए राब्तनि में आहियां। हिन चयो जिते मदद न थी उते ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वॾे वज़ीर मुख़्तलिफ़ जेके ॿोॾ मुतासिर हुआ उन्हनि सां मुलाक़ातूं बि कयूं। उन खां तफ़सील जेके वरिता उन दौरान वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई त केतिरा मरीज़ जेके आहिनि उहे हिन वक़्तु आहिनि। वॾे वज़ीर हिन खां पोइ सिजावल वेंदो ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो दौरो पिणु कंदो। महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।